अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो तव्हांखे पंहिंजे चैनल में ख़ुशामदीद चऊं था। नाज़रीन, हीअ ॻाल्हि आहे 1968-1967 धारे जी, जंहिं दौर में धाड़ेल राज तमामु आम हूंदो हो ऐं उरूज ते पिणु हुयो। नाज़रीन, उन वक़्त में ज़ालिम ऐं वहशी धाड़ेल माण्हुनि लाइ हिकु वॾी मुसीबत बणियलु हो। उन जे गहरी कारवाइनि जे करे सिंध वारनि जो आराम, निंड, सुकून फिटल हो। नाज़रीन, पुलिस कारो माची जे कारवाइनि खे रोकण में मुकमल तौर नाकाम थी चुकी हुई। नाज़रीन, उन वक़्तु कारो माची सिंध जो वॾो बेरहम धाड़ेल ऐं वॾी मुसीबत बणिजी चुको हो। नाज़रीन, उन खां पहिरियां ई हू अंग्रेज़नि सां बि विढ़ी चुको हो, छो त धाड़ेल थियण खां अॻु में हू हिकु हुर फोर्स में बि शामिल हो। हुकूमत जे चवण ते जॾहिं शाह मर्दान शाह पीर साईं पागारे रूपोश हुरनि खे पेश थियण जो हुकुम ॾिनो त सभु हुर पेश थिया सवाइ कारो माची ऐं ॿियनि जे। नाज़रीन, कारो माची पुलिस सां केतिरा ई मुक़ाबला थिया पर पुलिस नाकाम थी वई ऐं वक़्त जी हुकूमत उन बेरहम धाड़ेल खे मारण लाइ हुरनि जे रूहानी पेशवा शाह मर्दान शाह पीर साईं पागारे खां मदद घुरी। पोइ शाह मर्दान शाह फोटो फ़कीर टांग खे हुकुम कयो त कारो माची खे पकड़े, जेको कारो माची खे ज़िंदा पकड़ण में कामयाब थियो। बाद में कारो माची खे गोली हणी लाश पुलिस हवाले कयो वियो। नाज़रीन, फ़कीर ॿुधाए थो त असां मुर्शिद खां दुआ वठी कारो माची जे जू में काहे पियासीं ऐं साईं दुआ कई त कारो माची खे मारे अचो ऐं कारो माची हिकु अंधो धाड़ेलो आहे। पोइ दोस्तनि जो टोलो ठाहे कारो माचीअ खे पकड़े वरितो ऐं कारो माचीअ खे घणियूं मिनथूं कयूं। आख़िरकार गोली हणी लाश सां पुलिस जे हवाले कयोसीं। नाज़रीन, इहा थी मालूमात जेका तव्हां सां शेयर कई। उमेद कयूं त तव्हांखे बिल्कुलु पसंदि आई हूंदी। नाज़रीन, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल जे आइकन खे लाज़मी प्रेस कंदा ऐं सिंधी भाइरनि में उमेद आहे त असांजे चैनल खे सुठी मोट ॾींदा।